ओम शांति। अॼु जो मिली तारीख़ 28/5/2026। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, तव्हां बाप वटि आया आहियो पंहिंजी ऊच तकदीर ठाहिण। जेतिरो श्रीमत ते हलंदा ओतिरो ऊच तकदीर ठहींदी। प्रश्न आहे, भक्ति जी कहिड़ी आदत हाणे तव्हां ॿारनि में न हुजणी खपे? उत्तर आहे, भक्ति में थोरो दुख हूंदो आहे, बीमारी त हूंदी आहे, त चईंदा आहिनि हे राम हे भॻवान, हाय हाय करण जी आदत भक्ति में हूंदी आहे। हाणे तव्हांखे कॾहिं बि मुख सां इहे शब्द न चइणा आहिनि। तव्हांखे त अंदरि ई अंदरि वेठे बाबा खे प्यार सां यादि करिणो। गीता तकदीर जॻाए करे आई आहे। ओम शांति। हर हिकु मनुष्य चईंदा आहिनि दुख सुख शांति जी तकदीर ठाहिणी आहे। साधु संत सन्यासी आदि चईंदा आहिनि असांखे शांति खपे, दुख हरो सुख ॾियो। सम्झंदा आहिनि भॻवान ई मनुष्य मात्र जो दुख हरता सुख करता है। हाणे भॻवान खे मनुष्य ॼाणंदा त न आहिनि। तव्हां त चईंदा आहियो शिव बाबा। ब्रह्मा विष्णु शंकर खे बाबा न चईंदासीं, उहे त देवता आहिनि। भॻवान खे ई बाबा चईंदासीं, उहे निराकार आहिनि, जंहिंजी पूजा कंदा आहिनि। ॼाणंदा आहिनि शिव बाबा सभिनि जो आहे, परंतु इहो ख़्यालु न ईंदो आहे की असां बाबा छो चईंदा आहियूं। बाबा त हिकु लौकिक बि आहे, इहो पोइ कहिड़ो बाप आहे। हीअ आत्मा चईंदी आहे उहो निराकार बाबा, उहो बि निराकार आहे, आत्मा बि निराकार। साकार बाबा हूंदे हुए बि आत्मा हुन बाप खे भुलिजंदी न आहे। गॉड फादर असां उन्हनि जा ॿार आहियूं। हिते चईंदा आहिनि परम पिता, अंग्रेजी में चईंदा आहिनि गॉड फादर सुप्रीम सोल, सभिनि खां ऊचो आहे। लौकिक बाप त शरीर जो रचयिता आहे ऐं उहो आहे पारलौकिक बाप। बाबा वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, बाप खे यादि कंदा आहिनि, छोजी बाप सां वरसो मिलंदो आहे। तव्हां बाप वटि आया आहियो, ईंदा ई आहियो वरसो वठणु। दुख हरता सुख करता बाबा ई अची करे सुख जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि, पोइ हुते दुख जो नाम निशान न रहंदो आहे। हिते त ॾाढो दुख आहे न, सभु पुकारंदा आहिनि। हाणे त दुनिया में ॾाढो दुख अचण वारो आहे। कोई मरंदो आहे त चईंदा आहिनि त केतिरा दुखी थींदा आहिनि, हाय भॻवान चई रोईंदा आहिनि। उहा ई कल्याणकारी बाबा आहे। चईंदा आहियो न, ज़रूरु दुख हरियो आहे, सुख ॾिनो आहे। बाबा अची करे सम्झाईंदा आहिनि, ॿार तव्हां कल्प कल्प जॾहिं दुखी पतित थी वेंदा आहियो तॾहिं पुकारंदा आहियो, हे बाबा मां कल्प कल्प ईंदो ई आहियां संगम ते। मां कल्प कल्प ईंदो ई आहियां संगम ते। पावन दुनिया जी आदि ऐं पते दुनिया जो अंत संगम युग चइबो आहे। इहा आहे संगम युग आयल आहे। बाप ईंदा ई आहिनि सभिनि जी ज्योति जॻाइण, दुख हरी करे सुख ॾियण। तव्हां ॼाणंदा असां पारलौकिक बाप वटि आया आहियूं, जो बाबा इन्हनि में प्रवेश करे आया आहिनि। दुख ख़ुदि चईंदा आहिनि मां इन्हनि में प्रवेश करे इन्हनि जो नाम ब्रह्मा रखंदो आहे। त असां ब्रह्म कुमार कुमारी आहियूं। तव्हांखे निश्चय आहे की असां ब्रह्मा जी संतान ठहिया आहियूं। बाबा सां सुख जो वरसो वठिणो आहे। तव्हां ॿारनि खे त सुख हुयो जॾहिं की हिन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। हाणे कलयुग दुखधाम आहे, उनखां पोइ सतयुग ईंदो। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे। सतयुग में पोइ हिन लक्ष्मी नारायण जो ई राज्य खपे। इहे चक्र फिरंदो ई रहंदो आहे। बाबा सम्झायो आहे तव्हां नरकवासी ठहिया आहियो, हाणे पोइ स्वर्गवासी ठहिणो आहे। तव्हां देवी देवताउनि जो ॾाढो नंढो झाड़ आहे। हाणे तव्हांखे स्मृति आई, असां ई 84 जनम वरिता, असां सॼे विश्व जा मालिक हुयासीं, पोइ पुनर्जन्म वठंदा आया आहियूं। हाणे तव्हांजा 84 जनमनि जो अंत जो बि अंत आहे। दुनिया नई खां पुराणी ज़रूरु थींदी। नई दुनिया पावन हुई, हाणे पुराणी दुनिया पतित दुनिया। केतिरा दुखी कंगाल आहिनि।
भारत ॾाढो साहूकार हुयो, पवित्र गृहस्थ आश्रम हुयो, पवित्र प्रवृत्ति मार्ग हुयो, संपूर्ण निर्विकारी हुया, सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण। ये ॻाल्हियूं शास्त्रनि में न आहिनि। शास्त्र आहिनि भक्ति मार्ग जे लाइ। भक्ति जी रस्म रिवाज उन्हनि में आहे। बाबा सां मिलण जो रास्तो शास्त्रनि में न मिली सघंदो आहे। सम्झंदा आहिनि भॻवान खे हिते अचिणो आहे, पोइ हुते पहुचण जी त ॻाल्हि ई न आहे। यज्ञ तप आदि करणु मतिलबु भॻवान खे त हिते अचिणो आहे न, असांखे थोरी किथे पहुचणो आहे। यज्ञ तप आदि करणु उहो कोई रास्तो न आहे। यज्ञ तप आदि करणु उहो कोई रास्तो न आहे। भॻवान खे पुकारंदा ई आहिनि, अचो अची करे रास्तो ॿुधाए। असांजी आत्मा तमोप्रधान थी वई आहे, जे कारण उड़ी न सघंदी आहे, अर्थात बाप वटि वञी न सघंदी आहे। हीअं त आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे, किथे बि हली वेंदी आहे, अमेरिका बि वञी सघंदी आहे। कोई जो कंहिंजे संगत संबंध हूंदो त आत्मा झटि उते उड़ी करे वेंदी, हिकु सेकेंड में हली वेंदी। बाक़ी उड़ी करे पंहिंजे घर वापसि वञे ईअं न थी सघंदो आहे। पतित हुते वञी न सघंदो आहे, इन करे पुकारंदा आहिनि, हे पतित पावन अचो। सम्झंदा आहिनि गंगा पतित पावनी आहे, इन करे वेंदा आहिनि, सनानु कंदा आहिनि, परंतु पाणी सां त कोई पावन न थी सघंदो आहे। पुराणी दुनिया आहे ई पतित, नई दुनिया आहे पावन। हाणे तव्हां बेहद जे बाप सां वरसो वठणु आया आहियो, तव्हांखे पुण्य आत्मा ठहिणो आहे। तव्हांजी आत्मा सतोप्रधान हुई, सो हाणे तमोप्रधान थी आहे। पोइ सतोप्रधान कोई गंगा सनान सां न ठहींदी। पतितनि खे पावन ठाहिणो आहे, इहे त बाबा जो ई कमु आहे। बाक़ी उहो पाणी जी नदी त सभु जॻह आहे। बादलनि सां पाणी बरसंदो आहे, सभिनि खे मिलंदो आहे। अगरि पाणी जी नदी पावन ठाहे, पोइ त सभिनि खे ई पावन ठाहिनि। पावन ठहिण जी युक्ति बाबा ई अची करे ॿुधाईंदा आहिनि इन्हनि द्वारा। इन्हनि जी पंहिंजी आत्मा आहे। बाबा चईंदा आहिनि मूंखे पंहिंजो शरीर न आहे, कल्प कल्प इन्हनि में ई ईंदो आहे तव्हांखे सम्झाइण। तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो। कल्प जी आयु लाखों वर्ष चई ॾींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि इहे 84 जन्मनि जो चक्कर आहे। 5000 वर्ष में 84 लख जन्म कोई वठी न सघे। त बाप अगरि सोचो 5000 में 84 लख जन्म वठनि त माण्हू त केॾा दुखी थी वञनि। हिते माण्हू एॾो ॿुढो थी करे मरंदो आहे त बि रोईंदा रहंदा आहिनि। 84 लख जन्म वठनि त केतिरी उमिरि में माण्हुनि खे शरीर छॾिणो पए। त बाप सम्झाईंदा आहिनि स्वर्ग में 16 कला संपूर्ण हुया, पोइ 2 कला कम थी, पोइ धीरे धीरे कला कम थींदी वेंदी आहे। नई से पुराणी, पोइ पुराणी थींदी आहे। द्वापर कलयुग खे पतित दुनिया चईंदासीं। इहे ॻाल्हियूं कोई शास्त्रनि में न आहिनि। मूंखे ज्ञान जो सागर चईंदा आहिनि। मां कोई शास्त्र पढ़ंदो आहियां छा? मां हिन सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणंदो आहियां। भक्ति मार्ग वारनि खे इहे ज्ञान न थी सघंदो आहे। उहो सभु भक्ति जो ज्ञान आहे। ॻाईंदा बि आहिनि असां पापी नीच, असां में कोई गुण न आहे, आपे तरस पर हुई। इन्हनि जे मथां तरस कबो आहे, तॾहिं मनुष्य खां देवता ठहिया आहे। इन्हनि जे मथां तरस कयो न, तॾहिं मनुष्य खां देवता ठहिया। इन्हनि खे चइबो आहे ऊच ते ऊच तक़दीर। स्कूल में तक़दीर ठाहींदा आहिनि, कोई जज कोई इंजीनियर ठाहींदा आहिनि, उहो विकारी तक़दीर आहे। इहा तव्हांजी ठहींदी आहे ईश्वर द्वारा तक़दीर। इन करे सॾु कंदा आहिनि दुखहर्ता सुखहर्ता। देवता ठाहिण जे लाइ सवाइ बाप जे कोई पढ़ाए न सघंदा आहिनि। बाप आत्माउनि सां वेही ॻाल्हियूं कंदा आहिनि। आत्मा चईंदे इहो मुंहिंजो शरीर आहे। शरीर त न चईंदो मुंहिंजी आत्मा आहे। शरीर जे अंदरि आत्मा आहे, उहो चईंदी आहे मुंहिंजो इहो शरीर आहे। मनुष्य चईंदा आहिनि मुंहिंजी आत्मा खे न दुखायो।
आत्मा शरीर में न हुजे त ॻाल्हाए बि न सघे। आत्मा चईंदी आहे मां हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहियां। असां 84 जन्म भोॻिया, नरकवासी ठहिया आहियूं। हाणे पोइ तव्हां स्वर्गवासी ठहिण जो पुरुषार्थ करो था। स्वर्गवासी त बाबा ई ठाहींदा न। स्वर्ग चइबो आहे सत्य खे। इहे जो चईंदा आहिनि फलानो स्वर्गवासी थियो, इहे कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। इहे नरक आहे। कोई मरियो त चईंदा आहिनि स्वर्ग वियो, पोइ नर्क में छो सॾु कंदा आहिनि कि अची करे खाओ। स्वर्ग में त उन्हनि खे ॾाढा वैभव मिलंदा, पोइ तव्हां नर्क में छो सॾु कंदा आहियो। मनुष्य में एतिरो बि सम्झ न आहे। बाप बि सम्झाईंदा आहिनि हाणे इहे कलयुग ख़तमु थियणो आहे, इनखे आग लॻणी आहे, इहे सभु ख़तमु थी वेंदा। तव्हां ॿार आहियो जो बाप सां वरसो वठंदा आहियो, उहो सतयुग में अची करे राज्य वठंदा। हिन लक्ष्मी नारायण खे इहो वरसो कीअं ॾिनो? बाबा। तव्हां हाणे बाप द्वारा लाइक़ु ठहो था। तव्हां चईंदा असां नरकवासी सां स्वर्गवासी ठहिया आहियूं। बाबा चईंदा आहिनि मां स्वर्गवासी न ठहींदो आहे, मां त परमधाम में रहंदो। बाबा चईंदा आहिनि मां स्वर्गवासी न ठहींदो आहे, मां त परमधाम में ई रहंदो। नरकवासी स्वर्गवासी तव्हां ठहींदा आहियो। आत्मा जो निवास स्थान शांति धाम आहे, पोइ तव्हां सुखधाम में ईंदा आहियो। इहे दुखधाम आहे, इन जो हाणे विनाश थियणो। इहे कंहिंखे पतो न आहे कि भॻवानु ब्रह्मा जे तन में अची करे राजयोग सेखारींदा आहिनि। हू सम्झंदा आहिनि कि श्री कृष्ण आयो। श्री कृष्ण जे तन में बि न चईंदासीं। श्री कृष्ण खे भॻवानु चई न सघंदासीं, उहो त विश्व जो मालिक हुयो, लिबरेटर, सभिनि जो हिकु आहे। उहो सुप्रीम आत्मा आहे, परमात्मा। मनुष्य कोई बि सत्संग न, दुनिया में कोई बि सत्संग न थींदो आहे जिते ईअं सम्झाइनि कि बाबा सां स्वर्ग जो वरसो वठंदा आहिनि। जो ईअं सम्झे कि असां बाप सां स्वर्ग जो वरसो वठंदा आहियूं। पतित खां पावन ठाहिण वारो त हिकु बाबा आहे। बाबा चईंदा आहिनि मां तव्हांजो सचो गुरु आहियां, तव्हांखे पावन ठाहींदो आहे। बाक़ी गंगा जो पाणी पावन न ठाहे सघंदा। हीअ आहे पापात्माउनि जी दुनिया। कुझु बि करे सीढ़ी त उतरणी आहे, तमो प्रधान त ठहिणो ई आहे। भक्ति न कंदा आहियो, तव्हां भक्ति न कंदा आहियो, हाय राम न चईंदा आहियो। हू त तव्हांजो बाबा आहे, तव्हांखे पढ़ाइनि बि था। हे भॻवानु अचो, हे राम बि न चइणो खपे। परंतु ॾाढनि जी आदत आहे त अक्षर निकिरी वेंदा आहिनि। अगरि तव्हांखे किथे सूर बि थिए, तव्हांखे कोई अहिड़ो कुझु नज़र बि अचे त बसि चओ बाबा, बाबा तव्हांजे हिन शरीर में हिते सूर थो थिए, है न। बाक़ी हाय राम, हाय बाबा, ओहो बाबा ॾाढो सूर, ओहो हीअं हूअं न। कम से कम असांखे भॻवानु ईश्वर हिननि खां परे बाबा त चइणो न। शिव बाबा मूंखे त बाबा चवनि था कि अगरि तव्हांजे मुंहं सां, वैसे त बाबा चईंदा आहिनि शरीर खां न्यारो थी वञो, पर त बि हाणे सूर थींदो त बाबा खे त ॿुधाईंदासीं न, त इलाज त कराइणो पवंदो न, चाहे कहिड़ो बि इलाज करो, है न। शरीर जो त ध्यानु रखिणो ई आहे। त हीअं न चइणो आहे हे भॻवानु, हे राम, दुख जा अक्षर न। तव्हांखे बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त विक्रम विनाश थींदा, तव्हां मूं वटि अची वेंदा। यादि हिक खे करिणो आहे। बाबा चईंदा आहिनि इहो तव्हांजो अंतिम जन्म आहे, हाणे वरसो वठो त वठो, पोइ कॾहिं न पाए सघंदा। बाबा सम्झाईंदा आहिनि इहे जो पंहिंजे के हिंदू कहलाईंदा आहिनि, उहे असुल देवी देवता धर्म वारा आहिनि। कृष्ण धर्म वारा कॾहिं न बदलंदा, भल तमो प्रधान आहिनि त बि कृष्ण धर्म में ई आहे न। तव्हां देवी देवता आहियो, परंतु पतत हुजण जे कारण पंहिंजे खे हिंदू चई ॾींदा आहियो, पंहिंजे खे देवता न चईंदा आहियो। इहा भूल कई आहे। असां असुल देवी देवता हुयासीं। पंहिंजे खे देवता धर्म वारो कोई न कहलाईंदो आहे, छो जो विकारी आहिनि न। इहा देह अभिमान आहे। ॿारनि खे ॾाढो सुठी तरह सम्झाइबो आहे। हिते कोई साधु संत आदि न आहे। असां वापारी आहियूं, फलानो आहियूं, इहे सभु देह अभिमान।
सदा आत्मा आहे। हाणे तव्हांखे देही अभिमानी ठहिणो आहे। देही अभिमानी ठहिण में ई महिनत आहे। तव्हांखे बाबा सां वरसो वठिणो आहे। तव्हां बाप खे यादि कयो, कमु काॾे दिलि यादि। तव्हां आशिक़ आहियो हुन हिकु माशूक़ जा। सभिनि जो सदगति दाता उहो हिकु माशूक़ आहे। उहो ईंदा ई तॾहिं आहिनि जॾहिं सभिनि खे सदगति मिलंदी आहे, स्वर्ग जी स्थापना थींदी आहे, दुख जो नाम निशान गुम थी वेंदो आहे। हाणे तव्हां ॿार हिते आया आहियो बेहद जे बाप सां स्वर्ग जो 21 जन्मनि जो सदा जे लाइ सुख जो वरसो पाइणु आहे। ॿियो कोई बि मनुष्य मात्र कंहिंखे स्वर्ग जो मालिक ठाहे न सघंदा आहिनि। शिव बाबा भारत में अची करे भारत खे स्वर्ग ठाहींदा आहिनि। शिव जयंती बि मल्हाईंदा आहिनि, परंतु भुलिजी विया आहिनि कि बाबा सां असांखे स्वर्ग जो वरसो मिलंदो आहे। शिव बाबा सां असांखे स्वर्ग जो वरसो मिलंदो आहे। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार पढ़ाई जे आधार ते पंहिंजी तक़दीर ऊच ठाहिणी आहे। मनुष्य सां देवता ठहिणो, पावन ठही करे वापसि घर वञिणो आहे, पोइ नई दुनिया में अचिणो। ॿियो आहे हथ सां कमु कंदे हुए हिकु बाप जी यादि में रहणो आहे। कोई बि उल्टी ॻाल्हि न ॿुधणी आहे न ॿुधाइणी आहे। वरदाना सदा पंहिंजे पवित्र स्वरूप में स्थित रही गुण रूपी मोती चुगण वारा होली हंस ठहो। तव्हां होली हंसनि जो स्वरूप आहे पवित्र। कर्तव्य आहे सदैव गुण रूपी मोती चुगण। अवगुण रूपी कंकड़ कॾहिं बि बुद्धि में स्वीकार न करो। मतिलबु कोई तव्हांजे साम्हूं कंहिंजी बुराई बि करे फलानो अहिड़ो आहे, वाकई में आहे बि, त बि असांखे बुद्धि में इहो ई स्वीकार करिणो आहे कि उहो शुद्ध आत्मा आहे, उहो ॾाढी सुठी आत्मा आहे, उहो बाबा जो ॿारु आहे। उन्हनि जे अवगुणनि खे ॿुधंदे ॾिसंदे उन्हनि जे प्रति रहम क्षमा दया शुभ भावना रखणी आहे। हिन कर्तव्य के पालन करण लाइ सदैव हिकु आज्ञा यादि रहे कि न बुरो सोचणो आहे, न बुरो ॿुधणो आहे, न बुरो ॾिसणो आहे, न बुरो ॻाल्हाइणो आहे। जो हिन आज्ञा खे सदा स्मृति में रखंदा आहिनि उहे सदा सागर जे किनारे ते रहंदा आहिनि। हंसनि जो ठिकानो आहे ही सागर। सागर मतिलबु शिव बाबा, शिव सागर आहे न, सर्व ज्ञान गुण शक्तियुनि जा सागर। स्लोगन आहे हलदे फिरदे फ़रिश्तो स्वरूप रहणो आहे। यही ब्रह्मा बाप जी दिल पसंद गिफ्ट आहे। सदा अव्यक्त इशारो आहे। सदा अचल अडोल रहण लाइ स्व उन्नति ऐं सेवा जी उन्नति में सदा बिजी रहो। स्व जे प्रति शुभ भावना रखो। संबंध जे आधार सां पाठ न, सेवा से संबंध सां पाठ वधायो। दैहिक संबंध या लौकिक संबंध के ध्यान में न रखो। मां आत्मा आहियां, मूंखे हीअ सेवा करणी आहे, उन रीति पाठ वधायो। ॿियो आहे विनाशी साधननि जो सहारो व आधार न ठाहियो। इहे सभु निमित मात्र आहिनि, इहे सभु सेवा जे प्रति आहिनि। सेवार्थ कार्य में लॻायो ऐं न्यारा थी वञो। साधननि जे आकर्षण में मन आकर्षित न थियणो खपे। साधननि जे आकर्षण में मन आकर्षित न थियणो खपे। साधननि खे यूज़ कंदे हुए बि सदा न्यारा।
यूज़ कयो वापसि मथे। 6 ओम शांति बाबा खे यादि करो।